चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोड़ी वेझो अरोड़ वारे इलाइक़े ॻोठ अली बख्श सिरोही जे रहवासियुनि सिरोही बिरादरी जे माण्हुनि जो प्लाट खे कब्ज़ो कंदड़ बांगा बिरादरी जे माण्हुनि ऐं पटली पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी घुर। तफ़सील मूजिबि रोहिड़ी वेझो पटली थाणे जी हद अरोड़ वारे इलाइक़े ॻोठ अली बख्श सिरोही जे रहवासियुनि सिरोही बिरादरी जे माण्हुनि कुनल सिरोही गुलाम नबी सिरोही ऐं राजा सिरोही जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त असांजे घर भरिसां 30 साल अॻु नज़र मोहम्मद बांगी हिदायतुल्ला शाह खां प्लाट वठी ऐं दुकान ठाहियो हो, जंहिंखां पोइ हुन दुकान जे पोएं पासे खां असांजे खाते वारे प्लाट ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती 2 गोदाम ठाहे छॾिया आहिनि। घणियूं दाहूं करण बावजूदि न मुड़ियो ऐं हू पंहिंजे पुटनि ज़हीर अहमद असगर अली ऐं ॿियनि सां गॾिजी असांजी वधीक प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं असांजे घर भरिसां ज़बरदस्ती अचवञ लाइ घिटी ठाहे छॾी आहे। उन वाक़े ख़िलाफ़ सेशन कोर्ट में असांजो केस पिणु हलंदड़ आहे। उन बावजूदि हू पटड़ी पुलिस सां तोड़ जोड़ करे असांखे केस तां हथु खणाइण लाइ हरासा करे रहिया आहिनि ऐं असांजे घर मथां हमिलो कराए रहिया आहिनि। मुज़ाहिरीन DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त असांजे प्लाट ते कब्ज़ो कंदड़ बांगा बिरादरी जे माण्हुनि ऐं विगार वहंदड़ पटली पुलिस जे अहलकारनि खे नाजाइज़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।